नाज़रीन, ॾेखाव करण जा या त असीं आदी थी विया आहियूं या असांखे ॾेखाव करण जो हिकिड़ो शौक़ु आहे। ॾेखाव जा हिकिड़ा इलाही क़िस्म आहिनि, उहो तव्हां सां शेयर थो कयां। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू अगरि कंहिंजी मदद कंदो त अॼोके दौर में ॾिसो था त इहे सोशल मीडिया ते मोबाइल ते फ़ोटू ज़रूरु कढंदा या हिक हिक खे ॿुधाईंदा, का बि ख़ैरात ॾींदा त वॾी लेन ठाहींदा, तॾहिं वञी माण्हुनि खे उहे माना ॾेखाव ज़रूरु कंदा। हालांकि ॾेखाव न करणु खपे। ख़ैरात अहिड़ी शइ आहे, हिकिड़े हथ सां ॾियो त ॿिए हथ खे ख़बर बि न पए। मिसाल तौरु को माण्हू बीमार थी पियो, हाणे हुनजे इलाज लाइ बि माना कीॿाए पैसा पोइ कढंदा, सरकारी हॉस्पिटल में वञी हुनखे दाख़िला कराईंदा ऐं ॿिया जेके माण्हू पुछणु ईंदा त परे खां बि हाल वाल कयूं, न हुनखे कुझु ॾींदा, न मिसाल वधीक हुन सां कचहरी कंदा। ईअं न माना ईअं थो लॻे ॼण मरीज़ सां बम ॿधल आहे, बसि तकड़ि करे वञी ॾिसी ऐं बसि मोटऊं। तक़रीबन ॾिसण बि हाणे घटि वेंदा आहिनि, त बसि ॿाहिरियां माण्हुनि खां पुछी मोटंदा आहिनि। हालांकि मरीज़ खां दुआ वठणु हिकिड़ी वॾी नेमत आहे। तव्हां जॾहिं बि कंहिं मरीज़ जी अयादत ले वञो त उनखे चओ त असांजे लाइ दुआ कर। हाणे मरीज़ जेको फ़ौत थी वियो त हाणे हुनखे जन्नत मोकिलण जी तयारी अथनि, फ़ौरन जन्नत आहिनि। 50 माण्हुनि खे सॾु कंदा, जंहिंखे ॻोठ में माण्हू हथ बि न ॾींदा उन्हनि खे सॾु करे इंतज़ारु करे अचो त बमानी था हलायूं। 7 ताम, बेहथिया, पालक, पली, मुर्गी, मच्छी, मतिलबु सभु शयूं, हलवो सयूं सभु तयारु करे हाणे ताईं हुनखे जन्नत मोकिलिणो आहे न। जीअरे तव्हां हुनजी ज़िंदगी दोज़ख बणाई त तव्हां हाणे हुनखे जन्नत कीअं था पहुचायो? तव्हां छॾियोसि त हाणे उहो जन्नत ॼाणे पाण ॼाणे। हिकिड़ो नंढड़ो किस्सो उहो तव्हांखे ॿुधायां थो। हिकिड़ो मिसकीन हुयो, सफ़ा ग़रीब, हुनजे अॻिते पोइते केर बि कोन हो। उहो वीचारो हिकिड़े ज़मीनदार जे ओताक ते रहंदो हुयो, पर हाणे हुनखे को सहारो जो कोन हो। वञी हुनजी ओताक ते रहंदो, पंहिंजे माना ओताक ते वञी ॿुहारी ॾींदो, सफ़ाई कंदो, भोतारींदो त हुनखे ज़ोर बि ॾींदो। ऐं भोतार वरी एॾो भलो हुयो जो हुनजे घरां मानी हिन लाइ न ईंदी, बसि जेको महिमान न अगरि कंहिं महिमान लाइ मानी ईंदी बचंदी त चवंदुसि खा। भोतार वरी एॾो भलो। उहो वीचारो सोचे पियो मुंहिंजो को सहारो बि कोन्हे, मां काॾे वञा। हिनखे ज़ोर ॾे, अधु राति ताईं निंड अचेसि, हुनखे पुठी ते ज़ोर ॾे, पेरनि खे ज़ोर ॾे, चंपल पाराएसि। वरी जॾहिं हू शहर गाॾी ते निकिरी वञे, गेट बंदि करे चाबी हुनखे ॾे। वरी जॾहिं हू अचे त वरी गेट खोलेसि। मतिलबु घणी हिनजी माना ख़िदमत चाकरी कंदो। हिकिड़े ॾींहुं उन ग़रीब पंहिंजे भोतार खे चयो, चई साईं मां जो मरी वञा तव्हां मुंहिंजे लाइ छा कंदव? भोतार चयोसि मां तुंहिंजे लाइ कफ़न जो बंदोबस्तु कंदुमि, तुंहिंजी ख़ैरात कंदुमि, माण्हुनि खे मानी खाराईंदुमि। उन मिसकीन हुनखे चयो भोतार तूं इहे शयूं मुंहिंजे लाइ कंदे न? चई हा। चई मां तोखे जीअरे पंहिंजे चवां थो त मूंखे कपिड़ा वठी ॾे, मुंहिंजो अंगु ॻाढ़ो थो थिए, मूंखे ड्रव ते मानी खाराए। बेशक मुंहिंजे मरण खां पोइ तूं मूंखे साॻनि कपिड़नि में दफ़न कर, बेशक मुंहिंजो को बि तूं ख़त्मु ख़ैरात न कर, मूंखे इहो क़बूलु आहे, पर मां जीअरो आहियां, मुंहिंजे लाइ कुझु कर। नाज़रीन, इन किसे सां बि ॾेखाव जी तस्वीर ज़ाहिर थी थिए। माना ॾेखाव कंदो न हो बि, पोइ चवंदो भोतार साईं भलो, कफ़न बि ॾिनईंसि, ख़ैरात बि कयईंसि, पर जीअरे हुन माण्हू पाण चयो। ऐं असुल में जेकी हक़ीक़ी ग़रीब आहिनि उहे ॾाढा ख़ुददार हूंदा आहिनि, उहे ॾाढा अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, उहे कंहिंखां घुरी न सघंदा आहिनि। अगरि मजबूर आहिनि पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे औलाद लाइ, कंहिं बि क़िस्म जे, हाणे जीअं लॉकडाउन हले थो, के अहिड़ा माण्हू बि आहिनि कंहिंखां अगरि घुरण बि वेंदा न, अगरि हुनजी मोबाइल ते फ़ोटू निकिरी वेंदो त शर्म खां हुनजूं अखियूं हेठि हूंदियूं। सो काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन मोबाइल जे तस्वीरुनि जे करे कंहिं वटि पंहिंजो दिलि जो हवालु न खणी वेंदा आहिनि। वॾेरो आहे, ज़मीनदार आहे, जा मतिलबु चूंडियल निमाईंदो आहे, वेंदो मांसि त नलको ॾींदो त 17 ॼणा हुन सां चंबड़े बीहंदा, जीअं सोलर ॾींदा त 18 ॼणा हुनखे माना पकिड़े फ़ोटू कढाईंदा। माना हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल थी वियो असां वटि। फ़ोटू न हूंदो त माना का शइ ॼण ख़ैरात ई न थी। दोस्तो, जंहिंखे बि ॾियो ख़ैरात, अलाह ख़ातिर था ॾियो, उनखे सॼी ख़बर आहे। तस्वीर रखी दुनिया खे ॾेखारण खां बहितर आहे ख़ामोशी सां उनखे ॾियो, उन वटि तव्हांजी क़बूलियत थी वेंदी इंशाअल्लाह। उहो राज़नि खे ॼाणे थो, उहो असांजी नियतुनि खे बहितर ॼाणे थो। अगरि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।